मीरपुर माथेले में जिला इंतजामिया पारा माल पीढ़ी हणण की इजाजत दई छड़ी, जंहिं करे माण्हुनि जी रशोजण करे कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी वियो आहे। डीसी घोटकी ख़ालिद सलीम पारा मीरपुर माथेले में चौपायो माल जी पीढ़ी लगाइण जी इजाजत दई छड़ी, जिते मालवंदन ऐं वापारियनि जी पी हुअण करे समाजी वित्तीय जे कानून जा बखिया उडेड़िया विया। पीढ़ी इंतजामिया पारा हिक पासे वाक थ्रू सैनिटाइजर गेट लगायो वियो ऐं डेटोल जो फुहारो कयो वियो त ॿिए पासे मालवंदन ऐं वापारियनि पारां समाजी वित्तीय ते अमल करण बजाए हुजूम बणायो पियो वियो ऐं सवे माण्हू हिक ॿिए सां गॾु बीठल नज़र आया। वापारियनि पारां माल जी रक़म ॿुधाइण लाइ हिक ॿिए खे भाकुरनि में भरे कननि में चौपाए माल जा सौदा कया पिया विया। होॾां कोरोना खां बचाव लाइ मज़हबी इबादतगाहूं बंदि कयूं वयूं आहिनि ऐं समाजी वित्तीय ते अमल न करण जी भञकड़ीअ जा केस दाख़िल कया पिया वञनि त वरी ॿिए पासे डीसी घोटकीअ पारां माल पीढ़ियूं लगाए कोरोना वायरस खे दावत ॾिनी पई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।